नाज़िन मुल्क में तालीमी ادارن बाबत اجلاس अॼु थींदो। स्कूल खुलियल रहण या बंद करण बाबत फ़ैसिलो कयो वेंदो। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मदثر राजपूत। जी मदثر, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर में अॼु हिकु अहम इजलास थी रहियो आहे तालीमी अदारनि जे खुलण ऐं न खुलण जे बाबति। मां पंहिंजे नाज़िरनि खे ॿुधाए थो हलां त इन खां पहिरीं जेको इजलास थियो NCSE जो हलंदड़ महीने में ई उन में 29 मार्च ताईं स्कूलनि जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो ऐं तइ कयो वियो त मार्च जे इन ई महीने में 24 तारीख़ ते हिकु इजलास कयो वेंदो, जंहिंखां पोइ 11 अप्रैल ताईं जेको स्कूल बंदि करण जे हवाले सां डिसीजन वरितो वियो। उन खां सूबनि खां तजावीज़ वरिती वेंदियूं। अॼु जे इजलास में चइनी सूबनि जा जेके वज़ीर आहिनि उहे शरीक आहिनि ऐं उहे तजावीज़ वरिती वेंदियूं त स्कूलनि खे हिन कोरोना जी सूरत हाल जे पेश नज़र खुलियो वञे या न खुलियो वञे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त वफ़ाक़ी सतह ते जेके तालीमी अदारा आहिनि उन्हनि जे पारां इहो चवणु आहे त तजवीज़ ॾिनी वई आहे त स्कूलनि खे महदूद हद ताईं खोलण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। जॾहिं सिंध पारां बि स्कूलनि जे हवाले सां अहिड़ी हिकु तजवीज़ ॾिनी वई आहे त स्कूलनि खे महदूद हद ताईं ऐं लिमिटेड टाइम ऐं हिन सां गॾोगॾु समाजी दूरी शिफ्ट वाइस खोलण जे लाइ हिकु मुदली तयारु कई वञे। जॾहिं त पंजाब ख़ैबर पख्तूनख्वा में पारां स्कूल बंदि करण जी बि तजवीज़ ॾियण जो इरादो आहे। अॼु जे इजलास में इहे फ़ैसिला थींदा। असद उमर पारां अॼु शाम जो अहम पैरिस कॉन्फ्रेंस करे अॼु जेको NCSE जेको इजलास थींदो उन फ़ैसिलनि बाबति आगाह बि कंदो। मदثر, अवां जी महिरबानी।